मरहूम सहाफ़ी नसरुल्लाह गिराणी जो मड़ कराची खां मीरपुर माथेरो ॾांहुं रवानो कयो वियो आहे, जंहिंजी विख ते हर शहर मां सहाफ़िन ऐं सिविल सोसाइटी पारां क़ौमी शाहराह ते गुलनि जी वर्खा करे भेटा पेश कई पई वञे। इन सिलसिले में हिंगोरजा बाईपास ते मरहूम सहाफ़ी नसरुल्लाह गिराणी जे मड़ खणी बीहड़ एम्बुलेंस ते गुलनि जी वर्खा कई वई आहे। इन हवाले सां वधीक तफ़सील ॾेई रहियो आहे हिंगोरजा मां CN न्यूज़ जो रिपोर्टर इंसाफ़ अली मंगड़ेजो। जी इंसाफ़, छा तफ़सील आहिनि? हाँ जी बिल्कुल, मैं तव्हांखे ॿुधाईंदो हलां त 3 ॾींहं अॻु में हथियारबंदनि हथां क़त्ल थी वियल सीनियर सहाफ़ी हक़ सच जो राह ते हलंदड़ नसरुल्लाह गिराणी कराची जे निजी अस्पताल में दम धणिया वारी कयो वियो आहे, जंहिंखे एम्बुलेंस ज़रिए अबाणे ॻोठ मीरपुर माथरे तरफ़ रवानो कयो वियो आहे। हर शहर में हर विख विख ते संदसि ते गुलनि जी वर्खा करे भेटा पेश कई पई वञे। ॿियनि शहरनि जा बि हिंगोरजा शहर में बि सहाफ़िन शहरनि सियासी समाजी तंज़ीमुनि पारां हिंगोरजा शहर में क़ौमी शाहराह ते सीनियर सहाफ़ी शहीद नसरुल्लाह गिराणी ते गुलनि जी वर्खा करे संदसि भेटा पेश कई वई। सहाफ़िन जो मुतालबो हुयो सीनियर सहाफ़ी गुलाम हुसैन चांग, जमाल महमूद खोड़ो, हाकिम जोखियो इंसाफ़ मंगणे जो उल्फत सतो समेत सहाफ़िन मुतालबो कयो आहे सिंध हुकूमत खां त फौरी तौर ते शहीद सहाफ़ी नसरुल्लाह गिराणी जा क़ातिल गिरफ़्तार कया वञनि ऐं हिन वक़्तु पूरे सिंध में पूरे पाकिस्तान में सहाफ़िन में जेका ताव ऐं मायूसी पखिड़ियल आहे ऐं बेचैनी आहे उहा ख़तमु कई वञे। हीअ रोज़ जे बुनियाद ते असांजा सहाफ़ी क़त्ल करे शहीद कया, असांखे छा सेखारियो थो वञे, असांखे छो परेशान, असांखे छो मायूस कयो थो वञे, पर इहा उनजी भुल आहे सरदार की निज़ाम जी। त असां हक़ सच कॾहिं बि बर्दाश्त पोइ ते न हटंदासीं। महिरबानी इंसाफ़ तफ़सीलनि खां आगाह करण जे लाइ। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुचे।